साईं मुंहिंजा मटियारी वासियो इलाही टाइम खां पोइ अॼु असां सोचियो त संगत आहे हाज़िर कुझु संगत सां कचारी कजे। संगत ॾाढी अॼुकल्ह परेशान थी रहे ऐं दुनिया में इंसान जा अलाह चाड़ा अचनि था पोइ केॾी महिल के वधि केॾी महिल नंढ घटि केॾी महिल वधि हालांकि साईं छो थो परेशान रहे इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में अचे कान थी। साईं जा कारनामा ज़िंदगी में ॾाढा वॾा थियल आहिनि पोइ बि साईं परेशान आहे। साईं भला छो भला अॼुकल्ह इलाही गमज़दा था रहो। साईं छा जे एक्चुअली हींअर कम विया आहिनि वधी परेशानियूं अची वियूं आहिनि ऐं हालात बिगड़ी विया आहिनि। हींअर ॾिसो था महांगाई चोट चढ़ी वई आहे ऐं साईं तव्हांजो महांगाई सां कहिड़ो तालुक? तव्हां खीसा कटियो वञो बस में कटींदा उन में तव्हांजो गुज़र सफ़र थियो वञे। हा थी अलॻि ॻाल्हि हीअ आउं पियो करियां त हींअर हिकिड़ी नथो पारियो सघे। ही साईं ॻाल्हि खीसा माण्हू कटियो अॻे बदशाह मेलो लॻंदो वीचारो मूंखे ॿुधायो ई कंहिंखे ॿुधायो ॿुधायो पर हाणे इहो माण्हू पोइ परेशान आहे त मूंखे ॻाल्हि सम्झ में कान थी थिए। छा आहे जे तव्हां जंहिं वक़्त में मूं सां गॾु हूंदा गॾु जो ॿई खीसा कटींदा हुआसीं ऐं तव्हां त मुंहिंजा गुरू हुआ ऐं इहो ॻाल्हि ठाहे न पियो। बाक़ी रही ॻाल्हि साईं ही माण्हू उहो था जेको माना पाड़े में शहर में साईं को कज़ियो थिए उनजा माइट मोकल कोन करे ही मोकल करे। अब साईं इहो सबबु कहिड़ो आहे? साईं पाड़ो त चवंदा आहिनि त नबनि खे प्यारो आहे। पाड़े में केरु बि मरे थो त आउं ईअं सम्झो त पाड़े जो कोन आहे सम्झो त मुंहिंजो जहिड़ो जिगर को माना आंडो को निकितो हुजे उन करे मां 3-4 ॾींहं मोकल। साईं असां पाड़े में जेको बि मरंदो त घटि में घटि 3-4 ॾींहं त सौ गांव मल्हाईंदो ॿुधई ऐं पाड़ो पंहिंजनि नबनि खे प्यारो आहे। पर हाणे तव्हांजा मरनि था तव्हां नथा वञो न नथा रहो न उहो तव्हांजो मसइलो आहे। वञिबो वक़्तु सारो टाइम ते वञिबो हाणे रोज़ कोन उन्हनि वीचारनि धणियुनि खे ख़बर बि कान्हे साईं वञे पथर ते बि अलाए पूरो सूरो थो वञे टोकूं थो वञे पर जानी मोकल ज़रूरु कंदो आहे। ऐं 3 ॾींहं माना चलो थोरो सिस्टम में विझां ऐं माना ख़र्च ॿुधो न घर त मानी मिले ई कान्हे घर खाईंदा आहियूं क़िस्मत ई का मानी ॿुधई ऐं अक्सर सोचींदो आहियां त केरु मरे त वञे माण्हू वेलो टारे अचे ॿुधई पोइ माना ईअं सम्झि त 3 ॾींहं त माना मुंहिंजो इन हाउ पको हूंदो आहे ऐं आउं कोशिशि कंदो आहियां त अञा इन खां पोइ वरी थोरो ॿियो वञा सभिनि जो ज़िंदगी जो ख़ैरु हुजे। मटियारी शहरवासी हो मुंहिंजा दोस्तो हिन खां बची रहिजो। अदा कसम ही जेको माण्हू आहे ही बारे में तव्हां छा था चओ? साईं वॾो न्याय त हिकिड़ो मौजूदु माण्हू आहे शहर जो। हा ऐं इन लाइ जेके बि लफ़्ज़ ॻाल्हाइजनि यानी जेका बि तारीफ़ कजो आहे घटि आहे पर ही कम इहे अथसि न हिन कम इहे धंधा हिन पुराणा आहिनि इहे धंधा कोन छॾींदा आख़िर इन जो हल इन जो हल कोन्हे हीउ चाहींदो आहे त माण्हू मरंदो रहे ऐं मुंहिंजो खाधो मिलंदो सवाब जो कमु आहे ऐं मोह पोइ हाणे वरी उथी कोन ईंदो पर अफ़सोस इहो हूंदो आहे हाणे हीउ जीअं मुंहिंजो अदो आहे हीउ पादो अञा कंहिंजो लाश ॿुधंदी कोन्हे हीउ बि मुंहिंजे ई कैटेगरीअ सां उते वञो कुते वांगुरु हीअं लाश ते माना रोईंदो गिड़गिड़ाईंदो मालिक एतिरो कोन रोईंदो मालिक कोन रोईंदा ही मुंहिंजो दोस्त जजो रोअंदो हिन खां वॾा ॾुख हूंदा आहिनि। 3 ॾींहं वरी इहे 3 ॾींहं वरी पोइ आख़िर में रोई पोइ हुनखे हाणे 2-3 गदा जमा करियो गंदा शबाचारी हूंदी आहे। वाह वाह।